आवाम ऐं हारियुनि जे लाइ कंदासीं इहे तव्हांखे धोखो ॾींदा वरी इहे कैनाल कढींदा जेके आबाद आहिनि असांजो डेल्टा अॼु असां इफेक्टिव एरिया वठी आयो बदीन ऐं ठटे मां हुते जीअं दोस्तनि ऐं असांजे क़ौमी कारकुननि साथियुनि असांजो वेलकम कयो आहे उन्हनि जी अखियुनि में हिकिड़ी उमेद हुई उन्हनि उमेदनि जे लाइ असांजे कॉर्पोरेट फार्मिंग आहिनि पूरे बुनियादी तौर ते जेको इहो फितनो आहे इनखे रिजेक्ट करणो पवंदो असांखे एक्सेप्ट नाहे करणो कंहिं बि अहिड़े पैकेज खे उन खां पोइ हिननि सभु मामला ते तव्हां पंहिंजे दरिया ऐं केनालनि ते किथे वेंदो असां वकील आहियूं शौर रखूं था हिन साम्राज पंहिंजा पहिरियां पिठो वेहाराइनि पहिरियां मार्शल लॻाए डॉक्टर ऑफ नेसेसिटी कंदा अॼु हिननि जा जूता पॉलिश करण वारा माण्हू जस्टिस थी वेठा आहिनि तव्हां किथे समझण जे लाइ असांखे पंहिंजूं अखियूं खोलणियूं पवंदियूं असांजो वफ़ाक़ सां जहिड़ो ई हुयो आहे हिते असांजी प्रोविंशियल ऑटोनॉमी हुजे सुप्रीम कोर्ट ठाहिणी आहे सिंधी सुप्रीम कोर्ट ठाहियो असांजी सिंधी पंहिंजी सुप्रीम कोर्ट हुजे इहो ॿ टोक असांजो नज़रियो आहे उन खां पोइ हीअ जेकी असांजी आज़ाद आवाज़ आहे हिन आवाज़ खे क़ैद करण लाइ पंहिंजी फिकर खे क़ैद करण लाइ हिन दानिशवरनि खे क़ैद करण लाइ हिते जेके बीठल असांजा जर्नलिस्ट आहिनि हिननि ते पीका लॻायो वियो आहे ये सब बुनियादी मसाइल है पर मां तव्हांखे मुबारक थो ॾियां सिंधु दरिया जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सजन सोनी के उनास के नविसरे हैफ तनी के हो वतन जन विसारियो दोस्तों ये जेका जंग आ पानी के खिलाफ आ ये जेका जंग आ जमीनन के खिलाफ आ जेका वक्त जा यजीद है फ्रॉड सिंध जे पानी ते नजर रखी वेठा आहिनि सिंध जे ज़मीननि ते नजर रखी वेठा आहिनि असीं उन्हनि जे इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ज़मीन जी ऐं पाणी जे हिकु फुड़े फुड़े जी हिफ़ाज़त कंदासीं ही सम्झनि था त हीअ असांखे ड्रेजारे खौफ़ ॾेई लालचूं ॾेई ख़रीदींदा त असांखे न तव्हां अवाम खां वोट खपे न का बि लालच आहे असां सिर्फ़ु निकिता आहियूं त धरती जा पुट बि निकिता आहियूं तव्हां असांजो बि ॾींहुं न करायो ऐं जेके दरिया विकिणनि पिया जेके ज़मीनूं खपाइनि था उन्हनि जो ॾींहुं न करायो दोस्तों ये जेका जंग आहे इहा जंग सिर्फ़ वकीलनि जी न आहे इहा जंग सॼी सिविल सोसाइटी जी आहे इहा जंग पॉलिटिकल वर्कर्स जी आहे इहा शाइरनि जी आहे अदीबनि जी आहे गाइणनि जी आहे जेको बि मक़तब फ़िक्र जो माण्हू आहे उन्हनि जी जंग आहे तव्हां सभु अचो बबरलो बाईपास ते असांजो साथ ॾियो त हीअ जंग इंशाअल्लाह खटी ईंदासीं जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी जारी आहे जारी रहंदी वकीलनि जी जेका जिदोजहद ऑल सिंध लॉयर सेक्शन कमेटी जे तरफ़ां जेका कराची खां शुरू थिया त इस्लामाबाद जूं कुर्सियूं हीअं नथा लुॾण शुरू थी वञनि असां बबर न पहुचंदासीं हेठि किरंदियूं इन्हनि खे कहिड़े ऐं असां पंहिंजे वतन जो दिफ़ा कंदासीं आफ़ी जो दिफ़ा कंदासीं पाणी जो दिफ़ा कंदासीं महिरबानी सजणो इंसानी के अणासीअ विसरे सजणो इंसानी के अणासीअ विसरे हेफ़तनी के होय वतन जनी विसारियो आउं जामशोरे बार एसोसिएशन जे दोस्तनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जो हिन बहितरीन नमूने हुननि आजाणो ॾिनो आहे असांजा ही ज़ाती मसइला न आहिनि अॼु जेकॾहिं असां हिननि महीननि खां वठी जेका जदोजहद जारी रखी आहे उहो सिंधु दरिया जे बचाव लाइ ऐं पंहिंजी ज़मीनुनि जे बचाव लाइ रखी आहे तव्हांखे साला साल अॻु में यादि हूंदो को ऑस्ट्रेलिया में इंग्लैंड में छक्को हणंदो हो त हुनखे सिंध जी ज़मीन ॾिनी वेंदी असांखे त पोइ भउ थींदो हो त छलन हिननि जो को माण्हू छक्को हणे यकीन कयो असां बदवाऊं ॾींदा हुआसीं असां हाणे ॿुधाइण चाहियूं था हींअर सिंध जो असां जॾहिं कराची खां निकितासीं सिंध जे चपे ते असांखे माण्हुनि मां उमेद नज़र आई ऐं माण्हू हिननि फैसलनि खां तमामु घणो हिननि जे मसइलनि खां ऐं हिननि जे मामलनि खां तमामु घणो बेज़ार आहिनि ऐं असीं जिन हिननि पिंडी में वेही करे
इस्लामाबाद में वेही करे ड्राइंग रूम्स में पंहिंजा फैसला ॾिना आहिनि। असां उन्हनि खे चऊं था पंहिंजो नोटिफिकेशन वापसि वठो, न त सिंधु न हूंदो, असांजूं ज़मीनूं न हूंदियूं, असीं सम्झूं था असांजो वजूद न हूंदो ऐं असीं तड़पी तड़पी मरण खां भलो आहे त असां पंहिंजो फ़ैसिलो बबरलो बाईपास में हिकु असेंबली ठाहे करे कंदासीं। पोइ ॾिसंदासीं त तव्हां में केतिरो दम आहे, असां में केतिरो दम आहे। कराची बार जा सदर आमिर साहब, हाईकोर्ट बार जा सदर सरफराज साहब, मुझे मलिर बागी इंतजार असमा मौसम साहब।